उस्ताद मोहम्मद ख़बर ॿुध। हे शायर गुलाम हुसैन सोलंकी चए पियो कबूतर खे उॾी वञे छा कबूतर, उॾी वञे छा कबूतर मुंहिंजा सारे सलाम ॾिजो। उॾी वञे अच्छा कबूतर मुंहिंजा सलाम ॾिज सारे। चवज रिंद हंझू वेठो हारे अलाम त सजण तुझे सूर में। दोस्तो हिन कलाम जो शायरा गुलाम हुसैन सोलंकी ऐं दोस्तनि पसंदि कयो आहे। ॻोठ रईस सोराब ख़ान कलोई खां सदाबश कलोई वधीक फरमाइश कई आहे। कुनरी खां भूरो माली किचनारो ऐं अहमद अली ऐं जाती खां मामो मला शफी मला ऐं फुल शाह वधीक उमरकोट मिज़ुक वारी फरमाइश आहे। आतम मेघवाड़ ऐं आचा रहूमो उन जा दोस्त ॾिसी आक चए पियो अच्छा कबूतर मूं तोखे पालियो आहे, वॾा तो ते मूं ॾुख ॾिठा आहिनि त हिकु मूं ते महिरबानी कर वञ ॻोल्हे मुंहिंजे महबूब खे वठी आ। ॾिसी छा पियो चवे उॾे अच्छा कबूतर वञी वठी आ ख़बर, उॾे अच्छा कबूतर वञी वठी आ ख़बर मुंहिंजो किथे आ दिल पर ॻोल्हे वठी अची यार खे अल्लाह यार खे अल्लाह यार खे। उॾे अच्छा कबूतर वञी वठी आ ख़बर मुंहिंजो किथे आ दिल पर ॻोल्हे वठी अची यार खे अल्लाह यार खे अल्लाह यार खे। मुखे मारो इंडिया वीचारवा तू बोले घर घर वनी वठी ना खबर, बोले घर घर वनी वठी ना खबर मुझो किथे याद पर बोले वठी अची यार के अल्लाह यार के सोने यार के। उड़ अच्छा कबूतर वनी वठी ना खबर मुझो किथे याद पर बोले वठी अची यार के सोने यार के विछड़ल यार के। जलिया जिगर वनी वठिया खबर रो जलिया जिगर वनी वठिया खबर मुझो किथे दिल पर बोले वठी अची यार के सोने यार के विछड़ल यार के। उड़ अच्छा कबूतर वनी वठिया खबर मुझो किथे दिल पर बोले वठी अची यार के
मुझे यार खे सोहणे यार खे वीडियो पूरा देखने के लिए धन्यवाद। हमारे इस चैनल सिंधी लोकगीत चैनल को सब्सक्राइब जरूर करें और इस वीडियो को लाइक करें ताकि हमारा आने वाला हर वीडियो सबसे पहले आप